ट्रेन केॾांहुं पई वञे? ही कोयटा तरफ़ रवानी हुई ट्रेन ऐं सुबुह जो 9 बजे असांखे इतला मिलियो त हिन ते IED जो अटैक थियो आहे ऐं धमाको थियो आहे। फौरन ई असांजी ज़िले इंतिज़ामिया पुलिस ऐं जेके 1122 ऐं हेल्थ जूं टीमूं असां मोकिलियूंसीं ऐं हिते पाण पहुतासीं। इनिशियली जेके आहिनि उहे 7 ज़ख़्मी आहिनि असांजा मुसाफ़िर ऐं उहे सभु असां शिफ्ट कया आहिनि शिकारपुर सिविल हॉस्पिटल। धमाके जो इतला मिलंदे ई असां हॉस्पिटल में एमरजेंसी डिक्लेयर करे छॾीसीं। 7 ज़ख़्मी अलहमदिल्ला क्रिटिकल न आहिनि ऐं स्टेबल आहिनि, उनजो इलाजु जारी आहे। बाक़ी तव्हां ॾिसो था त यकीन असांजे लाइ गलतीअ जहिड़ो वाक़ियो आहे ऐं हिन जी हर हवाले सां इन्वेस्टिगेशन थींदी ऐं पोइ उहा जेका बि इन्वेस्टिगेशन ईंदी इंशाल्लाह उनजे हिसाब सां अमल दरामद कयो वेंदो। अच्छा, ही बम जेको आहे उहो नसब हुयो उन पटड़ी में, छा शुरूआती इतलाउनि से? बम डिस्पोजल स्क्वाड वारा हल्का पहुतल आहिनि हिते, उहे हिन वाक़ई खे ॾिसनि था, जांच कनि था। जीअं उहे असांखे जांच करे ॿुधाईंदा उनखां पोइ ख़बर पवंदी त इहो फिक्स्ड हुयो या कहिड़े क़िस्म जो IED धमाको। अच्छा, ज़ख़्मी सभई सिविलियन आहिनि? ज़ख़्मी आहिनि, उनखे असां ॾिसूं था, चेक कयूं था उनजी आइडेंटिटी, उनखां पोइ इंशाल्लाह तव्हांखे ॿुधाईंदासीं। फौरन चेक करके